वक्त असां बीठा आहियूं इमदादी कैंप सफ़ेद पोशन जी इमदाद जे लाइ जेको हिननि कोशिशूं कयूं आहिनि, जेको अॼु 8हों ॾींहुं आहे ऐं हिननि खां अॼु तफ़सील पुछा कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मैं मोहम्मद राशिद। अॼु असांखे तक़रीबन 9 ॾींहं ही कैंप असां आयो हुआसीं। ख़ासि जेके सफ़ेद पोश जेके हज़रात आहिनि उन्हनि जी मदद जे लाइ असां कैंप आयो हुआसीं और अल्लाह जी महिरबानी सां सफ़ेद पोश हज़रात जे जेके कुझु दोस्तनि जे ताउन सां कुछ दोस्तनि जी महिरबानी सां असां उन्हनि जो मदद कयो आहे। अञा बि असांजी कोशिशि अॻिते जारी आहे। इंशाअल्लाह ताला जेतिरो थी सघंदो असां अॻिते बि उन्हनि सां ताउन कंदासीं। और ख़ासि मां मीर असलम ख़ान उमरानी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजो भरपूर हिमायत कयो। और मोहम्मद रहीम बंगुलज़ई जो भी मां शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि बि असांजो हिमायत कयो, मदद कयो। और अंजुमन ताजरान बिरादरी जो सदर जेको आहे वरियाम बेग, उन जो भी मां शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि बि असां सां ताउन कयो। और उस्ता मोहम्मद जे जेके आम जेके शहरी आहिनि उन्हनि जो बि मां शुक्रगुज़ार आहियां कि सफ़ेद पोश टीम जो उन्हनि हेल्प कयो आहे, मदद कयो आहे। और सफ़ेद पोश जेके हज़ारात आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि हिते अची करे डोनेट कयो आहे, जंहिंजे थ्रू असां सफ़ेद पोश जेके हज़ारात आहिनि उन्हनि जो असां हेल्प कयो आहे। और इंशाअल्लाह ताला अॻिते बि असांजो कमु जारी रहंदो। और अॼु जेको आहे सो असां इन कैंप खे वेंड अप कयूं था। बाक़ी असांजी जेकी टीम आहे उहा उस्ता मोहम्मद जे शहर में और उस्ता मोहम्मद खां ॿाहिरि इंशाअल्लाह ताला कमु उहा जारी रखंदी। जीअं त मां इंतिहाई शुक्रिया अदा कयां थो जेकब न्यूज़ जो, जन असांखे हिन 9 ॾींहंनि में मुकमिल कवरेज ॾिनी ऐं असांजी जेकी ॻाल्हि हुई उन्हनि खे जेके असांजे उस्ता मोहम्मद जा अवाम हुयो उन्हनि तक पहुचाई। निहायती शुक्रिया अदा करूं था असां जेकब न्यूज़ जो। और मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो अंजुमन ताजरान जो सूबाई नायब सदर मोहम्मद रहीम बंगुलज़ई बि असां सां इंतिहाई तावन कयो ऐं मीर मोहम्मद असलम ख़ान असां जन बि असांखे डोनेट कयो, डोनर जेके बि हुआ असां उन्हनि जा निहायती शुक्रिया अदा कयूं था। ऐं असांजो जेको ही कैंप आहे अॼु कैंप खे असां वेंड अप कयूं था पिया। बाक़ी असांजो जेको सिस्टम आहे, असांजो जेको डोनेट जो जेको असांजी टीम ठहियलु आहे, इहो इंशाअल्लाह असांजो जारी ऐं सारी रहंदो जब तक सैलाब मुतासिरीननि सां इहे मसइला आहिनि उन्हनि जे मसइलनि जे हल ताईं इंशाअल्लाह असांजी टीम कमु कंदी पई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम और अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों जेको मां जेकब न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां जेको असांजे इन कैंप में अची करे असांखे न्यूज़ वरितई। असांजे तक़रीबन बारिश थिया आहिनि, इहे सैलाब 2 महीना थिया आहिनि, जेके मुतासिर थिया आहिनि ग़रीब, उन्हनि जी ख़िदमत जे लाइ असां वेठा हुआसीं। अॼु 8हों ॼाड़ो आहे, लेकिन हाणे असां पंहिंजो इहो वाइंड अप कयूं था। और इंशाअल्लाह तव्हां हिन वक़्तु जी नाज़रीन तव्हां हिन वक़्तु ॿुधो हिननि इमदादी सैलाबी वारो कैंप वारनि जो, जिन ॿुधायो त असां अॼु 9 ॾींहं इन सफ़ेद पोशन जे लाइ जेको चंदो कयोसीं, जेके डोनर सां ताउन कयो, असां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियूं। मीर मोहम्मद दीनारी, जेकब न्यूज़, उस्ता मोहम्मद।